अभी तो सुबह को शाम थी हुई है बोला ट्रेन ही नहीं थी दिमाग क्या कर रही है ट्रेन मां बुधो ट्रेन अचे थी इंडिया न भा न कॾहिं ईंदी ट्रेन ॾिसी नथो त हिन ट्रेन जी पटड़ियुनि खे ज़ंगाल लॻी वियो आहे तव्हां जहिड़ा माण्हू जेके पैसा न भरियो ऐं ख़ाली बसि चओ त ट्रेन ते घुमंदा वठूं त पोइ इहा हालत न हूंदी त बाक़ी छा हूंदो अब पैसा ना आहिनि न पैसा पोइ सरकारी आहे न पोइ सरकारी आहे न कहिड़ो ॿिए हंधि प्राइवेट आहे त सरकारी ते पोइ असां बि माण्हू ग़रीब माण्हू चढ़नि न पोइ पैसा अधु टिकट कॾहिं सॼी टिकट कॾहिं न आहे त पोइ न नथा ॾियूं पैसा पोइ छा आहे सरकारी आहे सरकार ख़र्च न कंदी आहे सरकार जे मुलाज़िम न आहिनि जा पघार न हूंदी आहे उन्हनि जी सरकार वटि पैसा घणा आहिनि ऐं तॾहिं त खाई खाई ढिढ ई भरिजी वियो थी हे ॾिस न भागा ढिढ भरे छॾियो थी त तूं काॾा पैसा भरींदे अब नहीं थी न नहीं दी कीअं नहीं दी ओ बा भी तो सही अब ट्रेन ईंदी नहीं दी ट्रेन हाँ यो हाँ वो तो सही तो जो दिमाग पे जाए थे आहे ना दिमाग जाए थे आ बाकी पैसा जाए थे ना अरे यार ट्रेन के बंद थे केतिरो अरसो थी वियो आहे हे पटरियूं नथो ॾिसे कीअं सॼी सॼी स्टेशन तबाह थी वई आहे हर शइ रेल इन पटरियुनि जे मथां सही आहे पर असां ग़रीब माण्हू काॾे वञूं हाणे मुंहिंजी सलाह वठि त तोखे जीअं रेल में चढ़णो आहे न हा रेल सफ़र ज़िंदगी में न कयो थी आहे भला कॾहिं जबल खां आयो आहे छा अब यको कंदासीं पैसा न हूंदा तॾहिं त बंदि थी वई आहे तोखे छा ख़बर कोन्हे त माना ट्रेन बंदि थी आहे तोखे इहा ख़बर कोन्हे बाबा इमरान ख़ान चयो नओं पाकिस्तान ठाहियो हाणे ट्रेन हलाईंदासीं बिल्कुलु इमरान ख़ान साहिबु चयो आहे नओं पाकिस्तान ठहण में ज़ाहिर कुझु त वक़्तु लॻंदो न ख़ान साहिबु कल्ह वज़ीर आज़म थियो आहे तकड़ में जेको आहे नओं पाकिस्तान हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तोखे ट्रेन में सफ़र करिणो आहे त हितां खां शहदाद कोट खां तोखे लाड़काणे जी वैगन मिलंदी तूं हुन में सफ़र करे लाड़काणो पहुचंदे लाड़काणे में स्टेशन अथई उहा स्टेशन तां ट्रेन तोखे मिलंदी कराची वञे कोयटा वञे रोहिड़ी वञे सखर वञे पंजाब वञे केरु भरींदो को मसलो ई न आहे 5 रुपया हुते कंहिंखे न कंहिंखे खीसे में विझंदे न त पाण ई तूं हुते पहुचंदी या त पैसा नथी त उनजो ॿियो हल बि अथई यार तूं ॻाल्हि सम्झ थोरो दिमाग़ तुंहिंजी जाइ ते आहे चूता आहे जाइ बि ॿुध ॻाल्हि बाथरूम बि वञी हलियो वञ जाए पाण ई जॾहिं टीटी अचे न टिकेट वारो त बाथरूम में वञी लिकी वेही रहिजांइ ठीकु आहे बाथरूम इहा ॿी ॻाल्हि आहे त हिन ट्रेन खे बंदि करण में असांजो ई हथु आहे पर हाणे बंदि थी वई आहे त पैसा बि 100 रुपया बि ॾिनई हवा वॾा कटियो